अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे, कीअं आहियो? ख़ुशि? दोस्तो किथे गायब आयो यार? असां थोरो ॻाल्हाईंदा हलंदा हिन वक़्तु असां मौजूद आहियूं लाड़काणो सूमरा सफ़ारी पार्क मोहन जो दड़ो। वाह माशाल्लाह पंहिंजे उन्हनि पिरी प्यारनि दोस्तनि खे जेके असांजा सिंधवासी आहिनि, हिते कुझु शयूं असां तव्हांखे हाणे ॾेखारे रहिया आहियूं, ॾेखारण वारा आहियूं। बोट में बि वेंदासीं, पर जंगल में मंगल हिकिड़ो लफ़्ज़ ॿुधंदा हुआसीं, उहो माशाल्लाह जो मां त ॾिठो आहे त असांजे उन शहर में मोहन जो दड़ो लाड़काणे में जिथे तमामु ज़बरदस्त माहौल जुड़ी चुको आहे। हीअ तव्हां थोरो ॾिसी सघो था ऐं तव्हांखे ॿियो बि कुझु असां ॾेखारियूं था। हिन वक़्तु गामू, हिते जानवर बि आहिनि ऐं मां मां हिते वाक़ई जानवर बि आहिनि, जीअं कराची सफ़ारी पार्क या मुख़्तलिफ़ ॿियनि ज़ू में जानवर हूंदा आहिनि, सो हिते बि जानवर आहिनि, पर हिते कुझु खुलियल आहिनि, कुझु ॿधल आहे। असां हिन वक़्तु मोहन जे दड़े में लाड़काणे में हिन वक़्तु असां बीठा आहियूं ऐं जेको आहे ज़बरदस्त हिकिड़ो माहौल आहे। बदका आहिनि ऐं उनखां अलावा मोर आहिनि ऐं पखी आहिनि, होटल आहे, फैमिली जो हिकिड़ो माहौल आहे, ॾाढो ज़बरदस्त माहौल आहे। उहो तव्हांखे लाइव घुमनि था। वरी साईं हे ॾिसो त साईं वॾो जान आहे, तमामु यकीन कयो जंहिंखां मां अलाए किथे आयो आहियां। एॾो हिन साईं जेको आहे फ़हीम अहमद सूमरे साहिब जी कारकर्दगी आहे, महिनत आहे, उहा ज़बरदस्त आहे। ऐं अचो तव्हां फैमिली वारा, फैमिली जे लाइ पार्क, फैमिली जे लाइ ही पार्क ठहियो आहे। ऐं जेके दोस्त ख़ासि करे लाड़काणे ज़िले जा माण्हू जेके कराची ख़ासि करे वेंदा आहिनि, या असां कोमरी वेंदा आहियूं, कॾहिं कॾहिं पंहिंजो सूबो छॾे असां ॿियनि सूबनि में वेंदा आहियूं, पर हिन वक़्तु हिते लाड़काणो सूमरो सफ़ारी पार्क रिज़ोर्ट जेको तमामु ख़ूबसूरत फ़हीम सूमरो साहिबु जेके हुननि जा बानी आहिनि, ईअं सम्झो हुननि गुज़िरियल साल बि मां हिते आयुसि, तमामु ज़बरदस्त। हिते कुझु तव्हांखे असां अहिड़ियूं शयूं ॾेखारींदासीं जेके लाइव में अची सघनि थियूं त अचनि, पर हाणे हिन वक़्तु मां हिनखे बोट में बि विहारींदुमि। गामू खे गामू थो चए त मां तारू न आहियां, बोट वञे थी। इन बोट में मां चढ़ंदोमांव, पहिरियों दफ़ो ज़िंदगी में चढ़ंदोमांव। ऐं स्पेशली लेडीज़ जे लाइ बि हाणे हिन वक़्तु स्विमिंग पूल ठही रहियो आहे जेको कवर्ड हूंदो टोटली। हिन वक़्तु असां थोरो विज़िट कयोसीं, पर हीअ अञा अंडर प्रोसेस आहे, हीअ ठही चुको न आहे पर ठहे पियो। हिन वक़्तु जेंट्स जो जेको अलॻि हूंदो स्विमिंग पूल, लेडीज़ जो अलॻि हूंदो। हाणे जेंट्स जो अलॻि स्विमिंग पूल जंहिंमें अहिड़ा ख़ासि करे तव्हां दोस्त नज़र ईंदा, ऐं फैमिलीज़ जे लाइ अलॻि स्पेशली ही कवर्ड आहे टोटली, ऐं ॾाढो ज़बरदस्त माहौल आहे जंहिंमें गेट ते ई तव्हांखे फीमेल्स नज़र ईंदियूं अंदरि हिन बहराड़ी जे इलाइक़े में। ऐं हाणे ख़बर पइजी त बहराड़ी असांजी केॾी ख़ूबसूरत आहे, पर कोई रुॻो उनखे ठाहिण वारो हुजे, कोई उनखे सुठे तरीक़े सां ऑन करे, ऐं पंहिंजो जेको हीअ बि हिकिड़ो बिज़नेस आहे, पर बिज़नेस सां गॾोगॾु हिकिड़ी जेका इलाइक़नि ऐं ॻोठनि जी ख़ूबसूरती थी थिए, इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। असल में जेको मोहन जो दड़ो आहे, जेको आसार क़दीमा आहे, उहो त असां ॾिठो आहे। हाणे उनजो माना वरी माना नेम बदल थियो आहे हिकिड़ी। हे ॾिसो था न, हे जानवर, अहिड़ो जानवर न ॾिठो हूंदो आहे। हे ॾिसो, हिन वक़्तु असां बोट में वेंदासीं। गामू ॾिसूं था त केतिरो अॼु बोट हलाईंदे पाण तूं? बोट न हलाईंदुमि, पहिरियों दफ़ो ज़िंदगी में चढ़ंदोमांव बोट में। ख़ुदा जो कसम आहे, कॾहिं न चढ़ियो आहे। जेकॾहिं मूंखे कुझु थी पए त घर में स्त्रीअ जे हेठां 3000 रुपया बाबा, जेकॾहिं अलाह न करे ख़ुदा न ख़ासि गामू खे जेकॾहिं कुझु थिए थो त स्त्री जे हेठां 3000 रुपया पिया आहिनि। ऐं गामू सां ॾिसो माण्हुनि जो केतिरो प्यार आहे, जो अॻु में ई हिते तस्वीर ठाहे रखी छॾी। वाह, गामू सां गॾु गामू सलांटी खाईंदे। हिकिड़ो मिनट साईं, लाइव आहियूं, तव्हां सां सेल्फी कढायूं था। बिल्कुलु वाह। सो हिन वक़्तु असां नाज़रीन बोट में गामू वेंदो, अलाह ख़ैरु करे। मां थो चवां साईं सूमरो साहिबु,
बोट गामू का हल रहा हूँ मां खाना थी इन वक्त गामू हे बोट में चढ़ाव तो समझो वतन या कफन आजादी या मौत हे छाए हे ये जरूरी ना तारू है ना हे नाल पाया तो पारा अल्लाह साईं अण तारू बाबा लुडे छती गामू का आखिरी ख्वाहिश आखिर खुशी आए हाँ बस जिंदगी ॾाढी प्यारी अथव हुन सां प्यार कयो मां त रिस्क खणां थो भाई बदेस लव यू ऑल ॾाढो ज़बरदस्त माहौल आहे थोड़ी देर में हिते या साम्हूं विच पाणी में अंदरि मोहनजोदड़ो जो स्तूपा बि ठहियो आहे ॾाढो ख़ूबसूरत उहो बि मां तव्हांखे ॾेखारियां थो ऐं हिन वक़्तु सर असां हाणे काॾे हली रहिया आहियूं सर असां हिकिड़ो बोट जो पूरो असां तव्हांखे सैर था करायूं जी, जी। हुन में असां तव्हांखे जेके हिकिड़ा UNDP वारनि असांखे रूम्स ठाहे ॾिना उहे बि ॾेखारियूं था ऐं असां हिकिड़ो जेको स्तूपा पंहिंजो ठाहियो आहे ताकी जेके ओरिजिनल स्तूपा खे नुक़सानु न पहुचे उहो बि तव्हांखे हली असां विज़िट था वाह, करायूं वाह, वाह। ऐं ॿिया हिकिड़ा मड हाउसिस असां ठाहिया आहिनि जेके फॉरेनर्स जे लाइ उहे अंडर कंस्ट्रक्शन आहिनि जल्दी तयारु थी वेंदा उहे बि हली तव्हांखे असां विज़िट था कयूं। ज़बरदस्त अचो सर, ही स्तूपा जेको हिन वक़्तु असां मोहनजोदड़ो ॾिसंदासीं जंहिंजे करे साईं जन जी सोच ॾिसो केॾी सुठी आहे त जीअं ओरिजिनल जेको असांजो स्तूपा आहे उनखे उनमें damage नुक़सानु न न थिए, उनखे, हा, जी, थिए हा। ही हिकिड़ो उहो केतिरी एराज़ी ते आहे साईं जेको डुप्लीकेट आहे उहो डुप्लीकेट जेको आहे सर उहो ईअं सम्झो की 100 फुट खां मथे आहे 100 फुट खां एरिया 100 फुट खां एरिया मथे आहे हुनखे असां ॾिनो आहे तव्हां पाण वधीक हली ॾिसंदव बिल्कुलु। तव्हांखे मज़ो ईंदो ऐं तव्हांखे इहा तव्हांखे ख़बर न पवंदी त इहे वाक़ई उहो आहे या ओरिजिनल ते बीठा आहियूं या हिन बेड़ीअ में चढ़ियो तव्हां बेड़ीअ में चढ़ियो तव्हां बेड़ीअ खे ॾिसो टुंग त न आहे बैलेंस रखोसि वाह वाह पायलट तयारु आहे ऐं असां हिन वञूं हिन वक़्तु था असां वञी रहिया आहियूं हा। साईं अब्बा अॼु हलाईंदो अॼु तव्हां बसि थोरो हलाए पोइ गामू खे ॾिजो साईं अॼु गामू खां बोट था हल रहिया आहियूं साईं ॾिसूं था त गामू अॼु अबा जेके अणतारू लही वञो अणतारू लही वञो बाबा गामू बोट हलाईंदो बाबा जेके स्विमिंग नथी अचे बराए महिरबानी लही वञो लही वञो पहिरियों दफ़ो मां टाइटेनिक में चढ़ां थो हे टाइटेनिक आहे जेको जहाज छोकिरीअ सां प्यार थी वियो होॾे ॾिसे पियो खणी हुन में ॿेड़ीअ में हणी विझाई हिन जबल में अलाए छा में ख़्याल सां हलाइण अचे थी त ठीकु आहे या अल्लाह भरेस सॼी संगत खे याद ई मदद बाबा बिस्मिल्लाह हेॾा अॻु वाह सही वाह हे हलाया तो बेड़ी कॾहिं कॾहिं गाॾो न हलायो मामू भाई राइडिंग कर रहे हैं वाह परे थी वञो हलिया अचुकी जरत जगी बजरत थरन करते तो कजी मजायु माडी तुझे अदब में उठी पिए तो ओहे वजावतो अरीश नूर अरीश मुझा ॾिसो ओहे वजावतो ऐं हिन वक़्तु ही तव्हां विच पाणी में ही जेके तव्हांखे नज़र अचनि पिया हे रूम्स ठहियल आहिनि ॾाढा ज़बरदस्त तव्हां हिननि रूम्स में कॾहिं बि पार्टी करे सघो था तव्हां ॿारनि जी बर्थडे करे सघो था ऐं ही साम्हूं तव्हांखे जेके रूम्स नज़र अचनि पिया ही तव्हां हिन रूम्स खे ॾिसो केॾो ख़ूबसूरत पॉइंट ठहियल आहे केॾो बहितरीन ही एरिया आहे ॾिसो हिन में सिटिंग जी केॾी ज़बरदस्त जाइ आहे सो मां पंहिंजे शहर जी ख़ूबसूरती में ॾाढो ख़ुशि आहियां त असांजे सिटी में अहिड़े क़िस्म जो एटमॉस्फेयर ॾाढो ज़बरदस्त सो दोस्तो अवां सभई ख़ासि करे पंहिंजी फैमिली सां गॾु हिन सूमरो सफारी रिज़ॉर्ट पार्क में ज़रूरु चकर लॻाइजो छो त अहिड़े क़िस्म जो जेको माहौल आहे उहो तमामु घटि असांजे हिननि सिर्फ़ु कराची में असांखे अहिड़ा मिलंदा आहिनि अहिड़ो माहौल पर पंहिंजे एरिया में पंहिंजे लाड़काणे ज़िले में अहिड़ो तमामु घटि सो हिन सां हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी ज़बरदस्त थिए थी त माण्हुनि जी हौसला अफ़ज़ाई थिए थी हे वञाव तो पहिरियों दफ़ो नूर सां पहिरियों दफ़ो बेड़ीअ में चढ़ो पेट्रोल ख़तम थी
पेट्रोल ख़तम थी वियोसि छा? हाँ हिते हिन वक़्तु असां हिन पॉइंट ते हलंदासीं अदा हेॾे हलूं पोइ हिते अचूं न वाह वाह हिन वक़्तु में हलूं घर में था हलूं हिते असांखे ही तव्हां ॾिसी सघो था ऐं असां हाणे मां ख़्वाहिश ज़ाहिर कई आहे घर में था हलूं त असां हिते वो हिते ॾेखारे नथा असां हिते हलूं वाह सही वाह हे तव्हां सॼी फैमिलीअ खे मां गुज़ारिश थो कयां हिकु दफ़ो ज़रूरु अचो इंशाअल्लाह जेकॾहिं मज़ो न अचेव न त रुपो ॿीहर अचिजो हे छा थो थिए मूंखे भउ थो थिए ऐं माशाल्लाह कुझु असां सां गॾु अहिड़ा बि दोस्त गॾु आहिनि जेके जिन ॾाढो ज़बरदस्त उन्हनि जो कंट्रीब्यूशन रहियो आहे जीअं त मां तव्हांखे फ़हीम सूमरो साहब जेके जिन जो इंट्रोडक्शन कराईंदो हलां त ही आहिनि हिन जा ऑनर ही आहिनि हुन जा बानी जिन एॾी ख़ूबसूरत एरिया में हिकिड़ो माहौल जोड़ियो आहे पूरो टीम वर्क आहे असांजी पूरी फैमिली जी इहा महिनत आहे ऐं असांजो हिन 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 हितां जी ख़िते खे हिन धरती खे असांजी फैमिली जो इहो हिकिड़ो गिफ्ट आहे तमामु ज़बरदस्त ही मुंहिंजो दोस्त जेको तव्हां ॾिसो था रिज़वान मंगी जेको थरड़ी मोहब्बत जो ई आहे ही हिननि जूं काफ़ी सर्विस आहिनि हिन नौजवान जूं जेके हिन ख़ूबसूरत माहौल खे ठाहिण में हिननि नौजवाननि जो हथु आहे छो त अहिड़े क़िस्म जो जेकॾहिं माहौल ठहंदो त असांखे काॾे ॿिए हंधि वञण जी ज़रूरत न पवंदी असांखे कोमरी वञण जी ज़रूरत न पवंदी असांखे कंहिं बि ॿिए पिकनिक पॉइंट असांजा पंहिंजा ई ख़ूबसूरत एरियाज़ आहिनि हिन वक़्तु तव्हांखे दोस्तो ही ज़रूरु ॾिसो जिते असां पाणी में ही जेको ख़ूबसूरत रूम चइजे हिनखे या हिकिड़ो मिंट हिन वक़्तु असां अंदरि दाख़िल थियूं पिया ॿेड़ी मां असां लही करे ही असां अची चुका आहियूं अंदरि ही आहे माहौल दोस्तो ऐं गामू बि गॾु आहे मूंसां मुंहिंजा दोस्त कुझु गॾु आहिनि गामू वरी पंहिंजे हुन में लॻो पियो आहे दोस्त छा थो सम्झे हिते हाणे पहुची चुको आहे यार वाह वाह कसम ऐं मज़े जी ॻाल्हि ॿुधाए हिते ख़बर छो आया आहियूं जाई ॿेड़ी जो पेट्रोल ख़तमु थी वियो ॿेड़ी जो पेट्रोल ख़तमु थी चुको आहे नाज़रीन दोस्तो तव्हांखे मां मथे वठी थो मथां तव्हांखे अहिड़ो ख़ूबसूरत नज़ारो थो ॾेखारियां तव्हांखे मथां खां ख़ूबसूरत नज़ारो ॾेखारिबो हिन वक़्तु असां ॾाकण ते चढ़ी रहिया आहियूं ही असां अची चुका आहियूं मथे यानी की चौधारी असांजे पाणी आहे ऐं हिन वक़्तु ही कुर्सियूं ही चेयर्स तव्हां पंहिंजे दोस्तनि सां गॾु अची वेही सघो था वियो बर्थडे सेलिब्रेट कंदा आहिनि साईं माण्हू बर्थडे सेलिब्रेट कंदा आहिनि हा हिते बिल्कुलु साईं हिते माण्हू ॾाढो पंहिंजे प्राइवेसी वारे माहौल में बर्थडे सेलिब्रेट कंदा आहिनि ऐं असांखे दुआऊं बि गॾु ॾींदा वेंदा आहिनि मतिलबु बुकिंग कराईंदा आहिनि पर हुन सां गॾु दुआऊं कंदा वेंदा आहिनि असांखे अच्छा मतिलबु माण्हुनि खे यकीन कयो थी सघे कैमरा जी अखि उहो रिकॉर्ड हिन मोबाइल जी न करे सघंदी हुजे जेको मां पंहिंजी अखि सां हिन वक़्तु नज़ारो ॾिसी रहियो आहियां जेको मूंखे सुठो लॻे पियो यकीन कयो हिकिड़ी मां ऐड कंदुमि त मुंहिंजो ही मतिलबु हिन बिज़नेस खां वधीक मूंखे दुआ जो ज़रियो आहे अल्हम्दुलिल्लाह मां ॾाढो ख़ुशि थींदो आहियां जॾहिं हिते ॿहिराड़ी जा ग़रीब ॿार अची झूलनि ते ऐं हिननि इहे जेके इंटरनेशनल जी 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 जेके फैसिलिटीज़ आहिनि इंजॉय कंदा आहिनि ऐं उन्हनि खे नो हाउ ख़बर पवंदी आहे त दुनिया में हाउ टू लिव कीअं रहिबो आहे मुंहिंजी हक़ीक़त में महिनत मुंहिंजी जेकी आहे न उहा सम्झो कामयाबु थी वेंदी आहे मां ख़ुशि थींदो आहियां ऐं माशाल्लाह इहो तव्हां सम्झो ॾाढो ख़ूबसूरत कमु त कयो आहे ऐं तव्हांजी जेकॾहिं नियत ई एॾी ख़ूबसूरत आहे त इनशा ताला तव्हांजो हिनखे बेनिफिट ज़रूरु मिलंदो तव्हां हिन जो खाईंदव सो हिन वक़्तु मूंसां गॾु असांजो हिकिड़ो दोस्त पहिरीं प्यारो अवेस जोखियो बि मूंसां गॾु मौजूदु आहे मां बि हिनखे वठी आयो आहियां लाड़काणो में मोहन जो दड़ो सूमरो सफ़ारी पार्क रिज़ॉर्ट हिन वक़्तु ई तव्हां ॾिसो बोट ॾिसी रहिया हूंदव ख़्याल सां त मोबाइल न तव्हां किरी पए त पोइ वरी कमरो लाइव में लाइव न थी वञो चक्कर हलाए कोटी आहे काॾे थो वञे हा हे त ॾिस यार हे पंहिंजी भरे थो हा दोस्त साणो थी पियो आहे थकी पियो आहे यकीन करे न शिकारपुर में घुमंदो आहे इहे शयूं न ॾिठियूं हिते वॾो रौनक आहे वॾो मज़ो आहे यकीन कयो न फैमिली खे वठी अचो मज़ो अथव ॾाढो ॾाढो मज़ो अथव हे ॿेड़ी कीअं थो अचे कुझु दोस्त लिखनि पिया ॿेड़ी वारे खे चओ पराई औलाद खई
आस्ते राम कर आस्ते बाबा आस्ते बस राम हला कर। हला निका पान बस पहुंची करे मिस कॉल ॾिजो कुछ दोस्त जेके कमेंट कन पिया लोकेशन सर लोकेशन आहे लाड़काणो मोहन जो दड़ो मोहन जो दड़े जे भरिसां सूबरो सफारी रिज़ल्ट आहे कादरी साहब ग्रेट थैंक यू बा माशूक ज़ाकिर अली जो चए ज़ाकिर त अली ख़्याल कयो ज़ाकिर ऐं मशहूर ज़ुबैर तो चए त बाबा सॼो प्रोसीजर वॉइस ज़रिए हाँ ठीक आहे प्रोसीजर वॉइस जे ज़रिए बि इन जी वीडियोस कुझु ठहियूं आहिनि जेके दोस्त कुझु ई टाइम में अपलोड कंदा जेके प्रॉपर तरीक़े सां हूंदा असां हिते सिर्फ़ु लाइव अची इहो तव्हांखे ॿुधायोसीं सफारी विझंदा त लोकेशन अची वेंदी आहे गूगल मैप में बि जेकॾहिं तव्हां सूमरो सफारी विझंदा न सूमरो सफारी सफारी त उहा गूगल मैप में लोकेशन गूगल मैप में तव्हांखे लोकेशन अची वेंदी ऐं तव्हां उहे हिते पहुची सघो था आसान तरीक़ो आहे लाड़काणे खां सिधो मोहन जो दड़ो रोड ते ईंदो साम्हूं कैडेट कॉलेज आहे उन साम्हूं पुराणी हिकिड़ी ब्रिज आहे चनापुल सर बि आहे उन सां गॾु किलोमीटर जे भरिसां आहे ऐं सिक्योरिटी ॾाढो ज़बरदस्त माहौल ठहियलु आहे प्राइवेसी आहे फैमिली लाइ ओनली फॉर फैमिली ज़बरदस्त सो दोस्तो तव्हांजो शायदि काफ़ी टाइम वरितोसीं कॾहिं कॾहिं मिड़े लाइव ईंदा आहियूं कंहिं ख़ासि मक़सद जे लाइ अॼु असांजी तफ़री बि हुई ऐं हिकिड़ो मक़सदु इहो हुयो अव्हांखे ॾेखारणु त अहिड़े क़िस्म जो जेको ख़ूबसूरत माहौल आहे असांजे पंहिंजे इलाइक़नि में असां हिननि खे सपोर्ट कयूं असां हिननि ते अची करे हिननि खे आबाद कयूं ताकी असांजूं शयूं असांजा पंहिंजा ई माण्हू सुठे तरीक़े सां यूज़ करे सघनि सो थैंक यू सो मच सूबरो साहब लख लाइक तव्हां माशाल्लाह ॾाढा लास्ट ईयर बि आया हुयो ऐं अल्हम्दुलिल्लाह हाणे बि पेर मोहबत जा भरे आया हो असांजे लाइ इहा इज़त अफ़ज़ाई आहे साईं चवे थो त फ़हीम मोहम्मद साहब चवे थो साईं हिन जो छा नालो खयो आहे हिन जो इहो डायनासोर साईं डायनासोर्स इहो चवे थो हिकिड़ो नंढड़ो मोहन जो दड़ो ठाहियो आहे चवे थो साईं जो चवण आहे हिन साईं जो उहो सभु स्तूपा हलूं था होॾे स्टूपा चवे थो हिन खे लताड़ियो ड्रायो को मसलो न आहे बाक़ी मोहन जे दड़े जी भारत अथव हल इहो अथव सिंध सां प्यार करण वारा माण्हू वाह वाह ॾिसो हे ॿेड़ियूं हे पाणी हे मां काॾी वञा यार वाह वाह मां यकीन करे न यको घर में वेठो हूं दुनिया ही न ॾिठी हाणे बाबा गामू ही पारा था गामू के साथ जरा कचहरी करें इस को जरा तंग करें अब तंग क्यों न बाबा तंग कीअं करे अरे धिको ॾियोसीं फरमाइश थी गामू के तंग क्यों हाणे बोल न बाबा तो अरे वाह के चवा ये न कयो दोस्तों तव्हांजी फरमाइश ते गामू के तंग क्यों पिया पर हाणे छा कयूं ग्रेट दीवान फ्रॉम कंबर साईं लाइव तो हले हे जेकॾहिं ख़ुदा न खासा किरी बि पियो न अलाए हे काथो माण्हू ईंदसि हिते वॾी पर सिंध मां प्यार कंदी आहे जेसि ताईं पहुचन्स तेसि ताईं टोबनि खां बि न लभनि थैंक यू सो मच लव यू ऑल गाइस तव्हां सभिनी जो प्यार हमेशह क़ाइमु दाइमु रहे अलाह साईं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे लफ़्ज़ न आहिनि अव्हांजे प्यार जा तव्हां सभु असां सां मोहबत कंदा आहियो असां बि अव्हां सां मोहबत कंदा आहियूं सिर्फ़ु रुॻो लफ़्ज़ न आहिनि रियली पंहिंजे दिलि जे तह सां तव्हां सां इहो बयानु कयां पियो हैदर कादरी खे ॾींदा इजाज़त अस्सलामु अलैकुम दिलि त नथी चए काफ़ी दोस्त हिन वक़्तु बि ॾिसनि पिया असांखे पर ज़्यादा कुझु घणो थी वियो हिन जे करे वरी नेक्स्ट टाइम इनशाला अल्लाह हाफ़िज़